ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो असा के सिंध ते ॾाढो नाज़ आ ही सिंध समूरी सचो आ सिंधी माण्हू से बता ऐं महिमान नवाज़ अथई बाक़ी जहिड़ी तिन जी ॿोली कोयल जा आवाज़ अथई मुंहिंजी सिंधू धरतीअ ते कुदरत जो बि राज़ अथई जेके साओ लकुण हथ में जेके सोनी मुंडी चीच में ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो सन टीवी नेटवर्क पारां जेको 3 दिसंबर ते सगावती ॾियारो मल्हाइण जो ऐलान थियो उन हवाले सां तव्हां ॾिठो हूंदो मीरवा गोरचाणी हायर सेकेंडरी स्कूल जा उस्ताद थोरे शागिर्द जेके आहिनि हज़ारनि जी तइदाद में शागिर्द जेके सिंधी टोपियूं अजरकूं पाए जेको आहे झुमाए रहिया हुआ उन खां अलावा हिकु वॾी रैली कढी आहे उनमें जेके नौजवान डांडिया रांदि करे रहिया उन हवाले सां हिन वक़्त सां गॾु उस्ताद बि मौजूदु आहिनि शागिर्द बि मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं सिंध टीवी नेटवर्क पारां जेको सगावती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे 3 दिसंबर ते कीअं तव्हां मल्हाईंदो ऐं हिन वक़्तु जेके तयारियूं आहिनि उन हवाले सां तव्हां छा चवणा अॼु जेको तव्हांजे स्कूल में हेॾी वॾी हिकिड़ी तकरीब थी आहे उन हवाले सां तव्हांजो छा चवणु कीअं था ॾिसो जज़्बा उस्ताद में थोरो शागिर्द साईं तमामु तव्हांजी वॾी महिरबानी सिंध टीवी वारनि जी सिंध टीवी जी हर साल हिन स्कूल में ही फंक्शन ही साईं मल्हायो वेंदो आहे ईअं ई हिन साल बि मल्हायो पियो वञे ऐं हिन साल तमामु घणो असां जोश पिया ॾिसूं असां सिंधी आहियूं असीं सिंध में रहंदड़ इहो साबित करणु चाहियूं था त असीं सभु जा सभु हिकु जहिड़ा हिकु आहियूं चाहे कंहिं बि ॿोली वारो उहो हुजे पर उन जे बावजूदि असीं सिंधी हिकु थी ऐं 3 तारीख़ ते जेको असांजो प्रोग्राम हूंदो उन में बि हिते हर नंढे वॾे शहर में असां इन खां भरपूर नमूने सां वधीक जेको आहे उहो जोश ऐं जज़्बे सां अॻी मल्हाईंदासीं टोपी अजरक बारा माण्हू जीअन प्यारा माण्हू टोपी अजरक बारा माण्हू जीअन प्यारा माण्हू सकाफ़त जो दिहाड़ो मल्हायो मांग सां टोपी अजरक ही पायो सकाफ़त जो दिहाड़ो मल्हायो मांग सां टोपी अजरक ही पायो सभई गॾिजी ही नारा लॻायूं सभई गॾिजी ही नारा लॻायूं हो सुणी सिंध जिए सिंध जिए हो सुणी सिंध जिए सिंध जिए
नाज़रीन वक्त असां गॾु मौजूदु आहे प्रोग्राम कराईंदड़ ऐं स्कूल जो प्रिंसिपल प्रोग्राम जेको ऑर्गेनाइज़ करण वारो जेको अब्दुल रज़ाक ख़ासि के लिए जेको हिन स्कूल जो प्रिंसिपल बि आहे गुज़िरियल साल जा हिन साल बि साॻियो ई सक़ाफ़ती प्रोग्राम सिंध टीवी नेटवर्क सां गॾु कयो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं हुनजो छा चवणु आहे। सर कीअं था ॾिसो ॿारनि जा जोश ऐं जज़्बा जेके रैलियूं कढी विया या ॿारनि पारां टेबलो पेश कया या तव्हां वटि जेके सिंध जा जेके मशहूरु जेके फ़नकार उहो फ़न जो मुज़ाहिरो कयो कीअं पिया ॾिसो ॿारनि जूं तयारियूं उस्तादनि जो उन खां अलावा इलाही कयो आहे शिरकत। साईं पहिरीं त आउं सलाम पेश करियां थो सिंध टीवी वारनि खे। उन्हनि जो वॾो सहकार आहे ऐं सखावत खे उजागर करण में वॾो किरदारु अदा करे रहिया आहिनि। ख़ासि करे ख़ुशहाल नज़ीर साहब इहे जेके आहिनि असांजा वॾा साथी आहिनि ऐं हिननि असांखे बिल्कुलु असांजो जेको हिकु मैसेज आहे उन्हनि जो असां ॿारनि जे ज़रिए हर जाइ ते फैलाइण जी कोशिशि कई आहे। हिननि जे स्लोगन खे सुस्ती न महिनत वारे खे बाक़ाइदा हुन ते असां डिबेट कराई आहे ऐं इहो मैसेज मोकिलियो आहे त असांखे सुस्त न थियणु घुरिजे, महिनत सां हर कमु ऐं हर जाइ ते असां कामयाबी हासिलु करे सघूं था। ऐं ॿियो स्लोगन में जेका ॻाल्हि आहे ॻाल्हियूं न अमल, उहो बि असां सिंध टीवी वारनि पाण खे सां ॾिठो आहे। ॻाल्हियूं न आहिनि अमल आहे। हर को सिंधी टोपी अजरक में नज़र अचे पियो, पंहिंजी सखाफ़त खे उजागर करे पियो। ऐं आउं ॿीहर तव्हां सिंध टीवी वारनि जो थोराइतो आहियां असांखे हीउ मौक़ो ॾिननि ऐं असांजी हिमत वधाए। ॾाढो सुठो लॻो। रैली वीआईपी निकिती, हर साल जी तरह इन साल बहितरीन रैली निकिती ऐं साईं अब्दुल रज़ाक जा असां शुक्रगुज़ार आहियूं। साईं मुमताज़ कोलाची जा साईं अब्दुल रज़ाक जा असां थोराइता आहियूं ऐं तव्हांजा सिंध टीवी वारनि जा असां थोराइता आहियूं जो आया असांजी रैली में शरीक थिया। ही हुनजो मट कोन्हे, ये फ़िरका फेर असां वटि कोन्हे। ही हुनजो मट कोन्हे, ये फ़िरका फेर असां वटि कोन्हे। ही त मेलो ऐं मोहबत वारनि जो हिते केर बि कंहिंखां घटि कोन्हे। अल्लाह करे हिन देश ते ख़ुशहाली अची वञे। अल्लाह करे हिन देश ते ख़ुशहाली अची वञे। हर माण्हू हुजे ख़ुशि ऐं महफ़िल मची वञे। राइफल खणी हू आयो आहे मोरनि खे मारणु। हिकिड़ो माण्हू मोरनि खे मारणु आयो आहे ऐं हू शाइर हुनखे ॾिसे पियो त हीअ राइफल हाणे मोर खे हणंदो। पोइ शाइर दुआ थो करे। कहिड़ी दुआ थो करे?
अल्लाह करे हिन देश ते ख़ुशहाली अची वञे, हर माण्हू हुजे ख़ुशि ऐं महफ़िल मची वञे। राइफल खणी हू आयो ऐं मोरनि खे मारण, शाइर चए थो अल्लाह करे त हिन जी गोली घुसी वञे। इन वक्त सां गॾु मौजूदु आहे डायरेक्टर सेकेंडरी गुलाम रसूल कीरियो साहब। हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त सिंध टीवी नेटवर्क पारां जेको 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो, उन हवाले सां अॼु मीरवा गुरचाणी जे हायर सेकेंडरी स्कूल जे अंदरि हिकु बहितरीनु जेको प्रोग्राम थियो, उन हवाले सां साईं सां ॻाल्हि ॿोल था करियूं। उनजो छा चवणु आहे सर? सिंध टीवी नेटवर्क पारां सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल, उन हवाले सां जेके निजी स्कूलनि थोरे सरकारी स्कूलनि उन सभिनी जे अंदरि जेके प्रोग्राम थिया पिया वञनि, उन खां अलावा 3 डिसंबर जूं तयारियूं शुरू आहिनि, उन हवाले सां अॼु जेका हिन स्कूल जी तकरीब थी रही आहे, उन हवाले सां तव्हां छा चवणा? अलहमदिल्ला ये असांजे पूरी डिवीज़न में न रुगो हिते मीरवा ही वञे प्रोग्राम जी कड़ी आहे, पर हिन खां अॻु में मीरपुर ख़ासि में मेल फीमेल सभिनी असांजे इदारनि में बाक़ाइदे 3 डिसंबर जो जेको ॾियारो आहे शान शान सां मल्हायो वञे पियो ऐं इंशाअल्लाह ताला मल्हाईंदासीं, जंहिंमें आऊं आहियां कमिशनर आहिनि, ॿिया खोड़सर ऑफिसर बि आहिनि, उते मीरपुर ख़ासि में शिरकत थींदी। अॼु जो ही प्रोग्राम उन जी हिकु कड़ी आहे ऐं आऊं तव्हां सिंध टीवी वारनि खे मुबारकबाद पेश कयां थो त तव्हां हिते शहर जे स्कूलनि में ॿाहिरि जे स्कूलनि में वञी ऐं इहो पंहिंजे सिंध जो हिकिड़ो सकाफ़त जे ॾियारे खे उजागर कयो था। अव्हांखे इन लाइ जस हुजे। 3 डिसंबर जे हवाले सां जेका असांजी मरकज़ी कैंप मीरपुर ख़ासि प्रेस क्लब जे अॻियां हूंदी ऐं उन खां अलावा हर डिवीज़न जे सभिनी जेके ज़िले जे हेडक्वार्टरनि या तालुके हेडक्वार्टर, उन हवाले सां तव्हां सेकेंडरी जा जेके उस्ताद ऐं शागिर्दनि खे कहिड़ो मैसेज ॾींदव त जीअं उहे सभई कैंपनि ते पहुची सिंधी टोपियूं अजरकूं पायो हुते कैंप ते पहुची रैली सूरत में अचनि? असांजो सभिनी खे ऑलरेडी लेटर बि निकितल लेटर निकितल आहे। उन खां अलावा सुभाणे मूं हिकिड़ी मीटिंग बि घुराई आहे जंहिंमें टीओज़ वग़ैरह सभु ईंदा ऐं इंशाअल्लाह ताला उन्हनि खे ज़बानी बि हुकुम, असांजो लिखत में बि हुकुम जारी आहे, ज़बानी बि हुकुम जारी कंदासीं त 3 ॾियारो उते प्रेस क्लब जे साम्हूं अची उते अव्हां सां गॾु इंशाअल्लाह ताला असां बि हूंदासीं, असांजा सभु स्कूलनि जा उस्ताद बि हूंदा, ॿारड़ा बि हूंदा, उते गॾिजी सजी करे इन प्रोग्राम खे अञा 4 रौनकूं वधीक लॻाईंदासीं इंशाअल्लाह ताला। सिंध टीवी आवाम जो पैगाम ही हिकु आहे, सुस्ती न महिनत। तव्हां अंदाज़ा लॻायो केॾो सुठो स्लोगन आहे, सुस्ती न महिनत। असांखे सोचणु घुरिजे त असां जेके बि असां में सुस्तियूं ऐं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दूरि करियूं, महिनत करियूं, तालीम ऐं हुन ते पंहिंजो सॼो ध्यानु ॾियूं। सभु पोपट ॻोल्हे मारिया विया पर कान सुरीली लाट फुटी, सिंध राणी साणी थींदी वई, तारीख़ पुराणी थींदी वई। सभु मोही रारत छाण थिया, सभु रासूड़ा बर्बाद थिया, सभु मुरलियूं रणजी माठ थियूं, सभु ओसियड़ा अणजाण थिया, पर कोन दरनि मां झातू थी, सिंध राणी साणी थींदी वई, तारीख़ पुराणी थींदी वई। जानी तू जी लगे चरिया चरिया
तो के केड़ी खबर झांसे तो के केड़ी खबर मिठा तो के केड़ी खबर हो लगिया लगिया शिव बिमले बशमले झांसे बेशीरे शिव बिमले बशमले ओ बिमले मा सोते बया बिमले मन सर बया बिमले मा सोते बया बिमले मन सर बया जानिए सीरे शिव बिमले बशमले झांसे बेशीरे शिव बिमले बशमले लाडे 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 यकीन आए मिठो मुखे ॾाढो आए मिठो मुखे ॾाढो आए मिठो हासिल करने न पियो नचे दिल पयो नचे अॼु सालार पयो नचे अॼु फैज़ान पयो नचे अॼु अहमद पयो नचे अॼु शाहज़ेब पियो नचे अॼु शाहज़ेन पियो नचे अॼु ईशान पयो नचे अॼु रयान पयो नचे अॼु काशन पयो नचे मीरवा गुरचाणी हाई स्कूल जेको सेकेंडरी हाई स्कूल जे ॿारनि जा तव्हां जेके ॿार जेके मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती जेको प्रोग्राम थियनि पिया उन हवाले सां उनजी तक़रीरूं ॿुधी हूंदियूं उन खां अलावा जेका इलामती जेका शादी कराई वई आहे ऐं उन में तव्हां ॾिठो हूंदो हज़ारनि जी तइदाद में हिते उस्ताद या हिते इलाइक़े जा मौजूद माण्हू या हिते जा शागिर्द उहो ई लॻी रहियो आहे त जीअं वाक़ई हक़ीक़त आहे उहा जेन्युइन शादी हुजे उन हवाले सां हिन वक़्त सां गॾु घोट ऐं कुंवार ॿई मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं उन खां अलावा इहो सॼो जेको किरदारु आहे जेको सॼो इहो प्रोग्राम सॼो तय कयो आहे उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं छा चवणा अॼु कीअं पियो महसूसु थिए तव्हांजी माना ईअं लॻे पियो जी शादी हिकिड़ी हुजे असांखे तमामु बहितर महसूसु थिए पियो असां पंहिंजी सक़ाफ़त खे सुठी तरीक़े सां मल्हाए रहिया आहियूं ऐं असां पंहिंजी सक़ाफ़त खे जॻाइण लाइ हीअ शादी जो प्रोग्राम कयो आहे तव्हां छा था सम्झो इहे सक़ाफ़त इहे पहिरीं शयूं ख़तमु थी वियूं जेके हाणे उजागर करियो पिया ईअं असां नथा सम्झूं पर असां सम्झूं था त असांजी सक़ाफ़त हमेशह लाइ ईअं ई हलंदी रहे तव्हां अॼु कीअं पिया महसूसु करियो जेको अॼु तव्हां हिन हेॾे वॾे पिंडाल जे अंदरि माना हिकिड़ा घोट थी आयो ऐं वॾा ख़ुशि नसीब आहियो जेको इहा असांजी सक़ाफ़त जेका मोड़ ख़तमु थी वई असां तमामु सुठो महसूसु करूं पिया कि असांजे नंढे शहर में वॾो प्रोग्राम थी रहियो आहे वॾो प्रोग्राम थी रहियो आहे तमामु भलो लॻे पियो असांखे कीअं पियो लॻे भला तव्हांजे स्कूल जे ॿारनि शागिर्दनि जेको हीउ वॾो प्रोग्राम रखियो तमामु बहितरीनु लॻे पियो असांजो प्रोग्राम सिंधी पारां अहिड़ा प्रोग्राम करे साॻी सक़ाफ़त उजागर कयो आहे अॼु तव्हां कीअं पिया महसूसु करियो जेको अॼु हीअ सवा जेको रस्म तव्हां कई असांखे ॾाढी ख़ुशी थिए पई असां पंहिंजी सक़ाफ़त ऐं पंहिंजी उजागर ज़िंदा कयूं पिया असां पंहिंजी हीअ जेके तौर तरीक़ो रस्मूं आहिनि असां पंहिंजी ख़ुशी खां ऐं जाम ई मोहबत खां निभाए रहिया आहियूं कीअं महसूसु पियो करे हीअ जेको सक़ाफ़ती प्रोग्राम आहे तव्हांजे स्कूल जा ॿार घोट ऐं कुंवार ईअं सम्झो शादी थी आहे हक़ीक़त उहा जहिड़े जेन्युइन शादी थी आहे ऐं हिन नंढड़ी उमिरि में तव्हां हींअर ई पोड़ा थी विया आहियो मुछनि खे केस कयो ॾाढी खे केस कयो आहे इहो कीअं पिया तव्हां महसूसु करियो असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए
अहमद हाँ असीं हथ ते हथ रखी वारनि मां न आहियूं छो त असीं सिंधी आहियूं असीं ॻाल्हियूं करण वारनि मां न आहियूं असीं करे ॾेखारण वारनि मां आहियूं छो त असीं सिंधी आहियूं असीं दुनिया खे साबित करे ॾेखारींदासीं त सिंधी क़ौम हिकु ॾींहुं चंड ते पहुचंदी। सर सिंध टीवी नेटवर्क त हमेशह हर जेके बि सिंध जा इशू हुजनि या खोड़ सारा जेके मसला हुजनि पंहिंजा ईअं सम्झो हर प्रोग्रामनि जे अंदरि हाईलाइट था कया मगर हिन वक़्तु असांजो जेको स्लोगन आहे सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल उन हवाले सां जेके स्कूलनि जे अंदरि या जेके ॿिया झर जंग ॻोठनि जे अंदरि जेके तक़रीबूं थी रहियूं आहिनि उन हवाले सां तव्हांजो छा चवणु ऐं सिंध टीवी जो हुन में किरदारु कहिड़ो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं मुंहिंजा सिंध टीवी सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जी जेका तहज़ीब ऐं तारीख़ आहे उनखे हमेशह उजागर कयो आहे। जीअं सिंध टीवी जो वजूदु आयो आहे त मुंहिंजे ख़्याल सां सिंध जे हर उन अमल में जेको पॉज़िटिव अमल आहे सिंध टीवी जो हिकिड़ो किरदारु रहियो आहे। ऐं हीउ जेको अॼु जो प्रोग्राम आहे उहो बि इन जी हिकिड़ी कड़ी आहे त सिंध जी जेका तहज़ीब सकाफ़त आहे 5000 साल पुराणी आहे ऐं उन तहज़ीब ऐं सकाफ़त खे ज़िंदा रखण लाइ ज़ाहिर आहे असांजा जेके माण्हू आहिनि असांजा जेके इदारा आहिनि उहे ई को किरदारु अदा करे सघनि था। त सिंध टीवी बि हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिं सिंध जी सकाफ़त खे उजागर करण में पंहिंजो पाण मल्हायो आहे। ऐं सिंध टीवी खे जस ॾींदुसि जंहिं जेके हर साल हीअ हिन ॾियारी ते जेको पंहिंजो ॾियारो मल्हाईंदा आहिनि ऐं तमामु सुठे नमूने सां सिंध जी सकाफ़त खे उजागर कंदा आहिनि। मीरवा हाई स्कूल जे हवाले सां ऐं साईं अब्दुल रज़ाक ख़ासकेली साहिबु जेको आहे हिन स्कूल जो हेडमास्टर पिणु आहे उनजो ऐं हिते जा जेके ॿिया शहर जा शहरी ऐं मोज़िज़ माण्हू आहिनि उन्हनि जी जेका हिमत अफ़ज़ाई आहे उनखे मां दाद ॾींदुसि जेके हर साल हिन पंहिंजे प्रोग्राम खे तमामु सुठे तरीक़े सां मल्हाइण में पंहिंजो हिसो ऐं पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि। ओ मुझो जमालो जतन सां मुझो जमालो आ सिंध सां ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो असां के सिंध ते ॾाढो नाज़ आहे ही सिंध समूरी सचो आहे। सिंधी माण्हू से बता ऐं महिमान नवाज़ अथई बाक़ी जहिड़ी तिन जी ॿोली कोयल जा आवाज़ अथई मुंहिंजी सिंधू धरतीअ ते कुदरत जो बि राज़ अथई उनखे साओ लकुण हथ में जेके सोनी मुंडी चीच में मुझो जमालो जतन सां मुझो जमालो आ सिंध सां ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो। मीरवा गोरचाणी हायर सेकेंडरी स्कूल के अंदर तव्हां ॾिठो हूंदो जेको स्कूल हेडमास्टर अब्दुल रज़ाक ख़ासकली पारां जेको हिकिड़ो सिंध टीवी नेटवर्क सां गॾु हिकिड़ो वॾो हिकिड़ो शानदार प्रोग्राम रखियो हो जंहिंमें सिंध जा मशहूर फनकार जंहिंमें खुशबू लगारी भगत भूरालाल उन खां अलावा ॿिया फनकार या शाइर उन शाइरी पेश कई। हिन वक़्त सां गॾु मौजूदु आहे टाउन कमेटी मीरवा गोरचाणी जो वाइस चेयरमैन अली अमन गोरचाणी उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं उनजो छा चवणु। सर सिंध टीवी नेटवर्क पारां 3 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो उन हवाले सां अॼु तव्हांजे मीरवा गोरचाणी जे हायर सेकेंडरी स्कूल जे अंदरि हीअ जेका तक़रीब रखी हुई आहे जंहिंमें फनकार शाइर सभु पंहिंजी शाइरी पेश कयो उन हवाले सां तव्हां छा चवणु कि असांजी सिंध सकाफ़त खे उजाल कयो वियो आहे ऐं अहिड़ा मेला सिंध में हमेशह थींदा रहनि ऐं असांजे माण्हुनि खे ख़बर पवे सिंध टोपी आहे छा असल असांजी सिंध जी सकाफ़त आहे। सिंध टीवी नेटवर्क पारां सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल जे हवाले सां जेको ही प्रोग्राम रखिया विया आहिनि उनखां सकाफ़ती प्रोग्राम 3 डिसंबर ते जेको असांजी मरकज़ी जेका कैंप मिरपुकास प्रेस क्लब ते हिन वक़्तु जेको मीरवा गोरचाणी जे हायर सेकेंडरी स्कूल जे अंदरि हीअ जेका तक़रीब हली रही आहे जंहिंमें आरिफ़ कीरियो जेको तालका एजुकेशन ऑफिसर शुजाबाद हुनजो चवणो त असां सभई गॾिजी करे सकाफ़त जो ॾियारो मल्हाईंदासीं तव्हांजो छा चवणु आहे? सब खां पहिरीं त सिंध टेलीविज़न नेटवर्क जी सॼी टीम ऐं सथ खे जेको आहे खोड़ सारियूं मुबारकूं ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सिंध टेलीविज़न नेटवर्क जो चीफ बेरो आहे नज़ीर अहमद पंवर साहब जंहिं मुंहिंजे ख़्याल में त हिकु हिते जेको प्रोग्राम जेको तरतीब ॾिनो आहे
आउं तो सम्झां थो त तव्हांजी प्लानिंग ऐं हिकमत अमली ज़बरदस्त रही जो तव्हां त हिकिड़ो जेको इदारो आहे उहो वाक़ई जेको आहे सिंध टेलीविज़न नेटवर्क क़ौमी जेको आहे टेलीविज़न आहे, सिंध जे माण्हुनि जो आवाज़ु आहे, सिंधी क़ौम जो जेको आवाज़ु आहे, तव्हां उनखे जेको नंढनि शहरनि नंढनि जेको आहे इलाइक़नि खां जेको आहे उन प्रोग्रामनि खे ऑर्गेनाइज़ करे सिंध जी सकाफ़त खे जेको उजागर कयो आहे, सिंध जी क़ौम खे पैगाम ॾिनो आहे, उनखे मुतहद कयो आहे जेको आहे, ऐं उनखे वरी जेको आहे वॾनि शहरनि ताईं वठी पिया वञो जेको आहे। इन जे करे आउं सम्झां थो त सिंध टेलीविज़न नेटवर्क जेको आहे सिंध जे TV चैनल जो हिकिड़ो क़ौमी चैनल हुअण जो जेको एज़ाज़ माणियो आहे जेको आहे, ऐं उन में तव्हां जूं ऐं तव्हांजी टीम जूं वॾियूं काविशूं आहिनि जेको आहे, ऐं तव्हां सभु जेके मुबारकबाद जे लाइ कयो जेको सो। वक्त सां गॾु मौजूदु आहे टाउन कमेटी मीरवा गोरचाणी जो चेयरमैन चौधरी एहसानुल आराई, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। उनजो छा चवणु सर, सिंध TV नेटवर्क पारां जेको 3 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, उन हवाले सां अॼु मीरवा गोरचाणी जेका हायर सेकेंडरी स्कूल आहे, हज़ारे शागिर्दनि पारां पूरे शहर जे अंदरि जेका रैली कढी आहे शागिर्द, जंहिंमें उस्ताद उन खां अलावा इलाइक़े वासी या तव्हां बि गॾो, तव्हां कीअं था ॾिसो ॿारनि में या माण्हुनि में जोश कीअं आहे जेको सकाफ़ती ॾियारा मल्हाइनि पिया? हैरान कुन तरीक़े सां प्रोग्राम मल्हायो आहे सिंध TV वारनि। मां ॾाढो जेको आहे पंहिंजो मुतासिर थियो आहियां त मैनेज कयो आहे। अचानक असांखे ख़बर पई, असां तव्हां सां गॾु शामिलु थियासीं ऐं हज़ारों शागिर्द ऐं जेका पब्लिक आहे मीरवा गोरचाणी जी, हुननि जो जोशो ख़रोश तव्हां ॾिठो, नेचुरल जोशो ख़रोश आहे ऐं ॾियारो ई अहिड़ो आहे त इहो मल्हाइणु खपे ऐं उजागर करणु खपे। टोपी अजरक वारो ॾियारो बहितरीनु तरीक़े सां मल्हायो आहे। अलाह ताला तव्हांखे अञा जेको आहे बहितर तरीक़े सां करण जी तौफ़ीक़ ॾिए ऐं बिल्कुलु असां जेको आहे हेतिरा मुतासिर थिया आहियूं त मां बयानु नथो करे सघां। मां तव्हां सां ॻाल्हायां पियो त जेको तव्हां नेचुरल तरीक़े सां टैबलोज़ पेश कया, बहितरीनु टैबलेस हुआ। तव्हां हुनमें जेको आहे 4-5 जेका बि टैबलेट्स हुआ त सभिनी जेको आहे तमामु तव्हांखे सारा कई त बहितर तरीक़े सां तव्हां जेको आहे नेचुरल तरीक़े सां तव्हां जेका टैबलेट्स पेश कया। नाज़रीन, वक़्त सां गॾु मौजूदु आहे डिप्टी DO सेकेंडरी मोहम्मद बख्श समूह, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। छा चवणु सर, अॼु कीअं पिया ॾिसो जेको हिन स्कूल जे अंदरि जेको प्रोग्राम थियो आहे, उन खां अलावा जेके ॿारनि पारां जेके अलामती शादी कराई या त हज़ारनि जे तइदाद में तव्हां ॿार जेके सिंध TV जा झंडा खणी झुमाईंदा, अजरकूं टोपियूं पाए ते तयारु थी आया आहिनि, ईअं लॻे पियो जीअं ईद वारो ॾींहुं हुजे, इनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? बेशक इन में को शक न आहे, वाक़ई अॼु ईद खां बि वधीक ख़ुशी आहे ऐं हिननि ॿारनि जेको सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो आहे, इहो निहायत ई साईं अब्दुल रज़ाक साहिब जी महिनतुनि जो ऐं सिंध TV जे महिनतुनि जो नतीजो आहे ऐं इंशाअल्लाह असांजे पूरे ज़िले में अहिड़ा प्रोग्राम असांजे स्कूलनि में थींदा रहंदा ऐं इहा सकाफ़त उजागर थींदी रहंदी। Yeah.
वारे खास करी तुझी मेहनत आ मरी पहलवारी अहमद मरियो पुट्रा साजन मरियो भाइटियो वरी मरियो जाडो बाबू जाडो मरियो वरी खास करी आबुआ घेड़ो बाका दे टक दे छेड़वा वरी टगाए तो मरी पहलवार काबू दियो मरी मरी मरियो मरी टगाए तो काबू जाडो वरी छड़ेला लगे तारी कुछ न तो दे सही पहलवार काबू जाडो मरी मरी तेजी से जाडो मरी काबू दियो पहलवार वाला वरी मरी है जाडो काबू जाडो पहलवार मरी मरियो मरी काबुआ पहलवार मरी काबुआ वाला दिनियो छेड़ो जारिया पहलवार काबुआ टगाए तो मरी मरी टगाए वाला वाह दादा ना धक्का खास के लिए धक्का धक्का लगे तारी खास के लिए लाए बनायो तारी लगे तारी यो जो सिद्ध जो पॉपुलर अरे मरिया वरी काबू जाडो मरिया झगड़ा पहलवार मरी हिंदू वरी काबू करना पहलवार गिरियो छेड़ो जारिया पहलवार मगिरियो घुमाए दो मरी काबू दियो मरी मरियो और मगिरियो पहलवार मगिरियो जाडो मरी काबुआ वाला मरिया पहलवार लगा मरी बत्ती हो गया मर गया वाला पहलवार काबू जाडो मरी पहलवार गिरियो छेड़ो जारिया पहलवार मरी काबू करो मरिया पहलवार मरी टगाए मरी मुकाबलो जारिया आई वरी मेहमान जेके मीरवा जा मेहमान हो मेहमान के वेलकम भगाए तो मंगिरो पहलवार काबू मरी वरी काबू जाडो बसना गिरियो बस गिरियो अर्थ गिरियो बाबा गिरियो आना अल्लाह अगते केड़ा और बीने केड़ा वटी वरी को अल्लाह अरा हली जरो मेड़ो हली जरो नाज़रीन मीरवा गोरचाणी हायर सेकेंडरी स्कूल जे अंदर जेको ई सकाफ़ती प्रोग्राम सिंध टीवी नेटवर्क सां गॾु कयो पियो वञे हिननि जो चवणु हो त असां 3 डिसंबर ते सिंध टीवी नेटवर्क सां गॾु जेको सकाफ़ती प्रोग्राम में हज़ारनि जी तादाद में रैलियूं कढींदासीं अॼु तव्हां हिन प्रोग्राम जे अंदरि ॾिठो हूंदो त शागिर्दनि में केॾा जोश हुआ जेके सिंध टीवी जा झंडा लहराया हुआ अजरकूं लहराया हुआ सभु जेतिरा शागिर्द हुआ उस्ताद हुआ या इलाइक़े जा जेके मौजूद शख़्सियत हुयूं उन्हनि हिते जेका शिरकत कई उन खां अलावा डायरेक्टर जेको आहे सेकेंडरी गुलाम रसूल कीरियो जो इहो चवणो त पूरी डिवीज़न जे अंदरि असां जेके लेटर जारी करे छॾिया आहिनि जेके पूरी डिवीज़न जे अंदरि सेकेंडरी स्कूल आहिनि उहे जिते जिते सिंध टीवी नेटवर्क जो कैंपूं हूंदियूं असां उन्हनि सां गॾु सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं ऐं हिन वक़्तु जंहिं स्कूल जे असां अंदरि मौजूदु आहियूं इन में तव्हां ॾिठो हूंदो केॾो ॿारनि में जोश हो जेका इलामती जेका शादी कराई हुई जो जेको रस्म कई वई या ॿारनि जा टेबल हुआ या जेको आहे सकाफ़ती असांजी जेका सकाफ़ती रांदि मल पहलवानी उहो बि तव्हां ॾिसो जेको आहे आचर मरी जी अॻुवाणी में हिते मल पहलवान पहुता आहिनि जंहिंखे बि हज़ारे माण्हू ॾिसी हुननि खे ख़ूब दाद ॾेई रहिया आहिनि हिते जे रवासियुनि जो या हितां जी इंतिज़ामिया जो या मीरपुर ख़ासि वासियुनि जो इहो चवणो हो त 3 डिसंबर ते सिंध टीवी सां गॾु असीं सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे महिरबानी नज़ीर पहुंच इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।